वमा बैनहुमा वमा तहत अस्सरा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन الذي دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى محمد المبعوث إلى كافة للناس بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا وعلى آله وأصحابه الكرماء الشرفاء والتابعين لهم بالإحسان إلى يوم الجزاء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين الشاكرين والحمد لله رب العالمين لنا شمس وللآفاق شمس وشمسي فوق من شمس السماء شمس الناس تطلع بعد الفجر وشمسي طالع بعد العشاء محمد حامد حمد خدا بسو محمد حامد حمد خدا بسو خدا او مدح خانے مصطفیٰ بسو ترائز الاولاق تمکی بسستو سنائے تو تاہا او یاسی بسستو کی وصفت کند سادیے نا تمام
अलैहिस्सलातु नबी वस्सलाम। मोहम्मद सिर वहदत है, कोई रमज़ो उसकी किया जाने। शरीयत में तो बंदा है, हकीकत में खुदा जाने। मोहम्मद की गुलामी है, सनद आजाद होने की। खुदा की दामन तौहीद में आबाद होने की। मोहम्मद की मोहब्बत दीन हक में शर्त अव्वल है। इसी में है अगर खामी तो दीनो नामुकम्मल है। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह के पाक घर में जलवाए अफरोज उलमाए किराम व हुफ़ाज़ इज़ाम मदह खानाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम इन बाबरकत महफिल जा मोहतरम मेज़बान जनाब नदीम अली खोखर साहब ऐं सदस जा मुआविन मियाँ हाजी मोहम्मद अनवर अली साहब व दीगर आशिकाने रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम अवा नाज़रीन और सामीन जे सामूई रब कायनात जे बेमिसल बेमिसाल ला रैब ला ज़वाल किताबुल्लाह कुरान करीम फुरकान हमीद मा शवीए सितारे सूरह फतह शरीफ मा अज हिन बाबरकत महफिल मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बाबरकत महफिल में चंद कलमात इलाही तिलावत कया है। शल रब करीम जी ज़ात बाबरकत मुखे सही माना मफ़हूम बयान करने की तौफीक रफीक शामिल हाल अता फरमाए। असाई तवा सभनी के बुधी करे उन्हें जे मथा अमल करने की तौफीक अता फरमाए। अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे हबीब पुर नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके इन नूरानी कुरानी रहमानी महफिल जे सदके असाई तवा सभनी जे मथा
नजर करम फरमाए। बिलखुसूस असांजे इन महफिल के मेज़बान हाजी नदीम अली जन पंहिंजे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जो इहतमाम कयो। बावजूद सेहत जे सही न हुजण जे करे भी संदन जे चेहरे में नूरानियत नजर अचे थी पई। संदन जे चेहरे में बरकतूं ऐं रहमतूं नजर अचनि थियूं। अल्लाह ताला अवां सभी जा बेड़ा पार फरमाए। जेके फर्ज़ करे आया, जेके पंहिंजनि पंहिंजनि जायुनि ते वेठा आहिनि, रहमत हक़ बहा नमे जो यद, रहमत हक़ बहा नमे जो यद। अल्लाह जी रहमत क़ीमत तब्दील न घुरंदी आहे। अल्लाह जी रहमत बदलो तलब न कंदी आहे। अल्लाह जी रहमत जेका आहे उहा बहाना ॻोल्हींदी आहे, सबब ॻोल्हींदी आहे त अहिड़ो को प्रोग्राम थिए, अल्लाह जे महबूब जो शान बयान थिए, मीलाद मुस्तफ़ा बयान थिए, शान मुस्तफ़ा बयान थिए त मां रब करीम उन्हें पंहिंजे सबब जे करे, उन्हें रहमत जे करे उन्हनि सभी जे मथां रहमत जी पालोट फरमाया। अदा अल्लाह जी रहमत एतरी कदर तो वसी आहे, एतरी कर अज़ीज़ तो वसी आहे, जंहिंजो काठो आहे ई कोन। उन्हें रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब जे झोलीअ खे इन रहमत वारे खजाने सां भरपूर करे छॾियो आहे। पोइ जंहिं जेतिरी तलब कई, जेतिरी घुर कई, रब्बुल आलमीन उन्हनि जी झोली भरे छॾी आहे। अज़ीज़ो दोस्तो, अव्हां खे मुबारक आहे जो अव्हां बि पंहिंजी निस्बत कढण जे लाइ, पंहिंजी तालुक कढण जे लाइ, अज़ीज़ो तो पंहिंजी हाज़िरी भराइण जे लाइ मुंहिंजे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो बाबरकत महफ़िल मुनक़द कयो। मुझे हबीब जी तारीफ इतने कदर तो बालाओ वाला है, इतने कदर तो बालाओ वाला है। आसमान वारन जुदा तारीफ गई, जमीन वारन जुदा तारीफ गई, मशरिक वारन जुदा तारीफ गई, मगरिब वारन जुदा तारीफ गई। 18,000 जहान वारन गर्जी करे मुझे दिलबर नबी जी तारीफ बयान कई। मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औसाफे जमीला मा, औसाफे हमीदा मा हिक वस्फ भी बयान न करे सकिया, एक वस्फ भी बयान न करे सकिया। 1,24,000 अंबिया अलैहिस्सलाम आया, बेपनाह पेतारे में पैदा कया, उहे सब जा सब मुझे दिलबर नबी जी तारीफ बयान कंदा। मुझे महबूब जी तारीफ अञा बाला आई वाला है। छो त तारीफ तमा हक़ तॾहिं कजे जॾहिं उन्हें जे हकीकत जी ख़बर हुजे, उन्हें जे रेंज जी ख़बर हुजे। महबूब जी हकीकत के न ज़मीन वारा समझी सकिया, न आसमान वारा समझी सकिया, न मशरिक वारा समझी सकिया, न मगरिब वारा समझी सकिया, न शुमाल और जुनूब वारा समझी सकिया। मुझे हबीब ने फरमायो, या लम यारिफुनी हकीकत गैर रबी, ओ अबू बकर सिद्दीक मां रसूलुल्लाह जी हकीकत के अल्लाह का सवा ॿियो केरु कोन थो ॼाणे। मुंहिंजी हकीकत के केवल अल्लाह का सवा न थो ॼाणे। को मूंखे कहिड़े लफ़्ज़ सां अज़ीज़ो तो तलफ़ुज़ थो करे, को कहिड़े लफ़्ज़ सां तलफ़ुज़ थो करे, पाण फरमायूं त हा मां उहो आहियां जो मुझी हकीकत के अल्लाह का सवा ॿियो केरु कोन थो ॼाणे। सारी कायनात जी मखलूक अल्लाह जो हम्द भी बयान करे, अल्लाह जी तारीफ बयान करे ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ भी बयान करे। तव्हां खां पुछां सवाल है मुझो त अल्लाह जी तारीफ करण अल्लाह जी तारीफ घणी कई थी वञे या रसूलुल्लाह जी तारीफ घणी कई थी वञे। आखिर इन इंतहा ते पहुचंदो त
अल्लाह जी तारीफ करण वारा खुटी वींदा लेकिन रसूलुल्लाह जी तारीफ करण वारो न खुटंदो। अता इंसान बाद में आया अल्लाह जी तारीफ कयूं इंसान जी तखलीक बाद में थी उन्हनि अल्लाह जी तारीफ कई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या शुरुआत थी साढ़े आदम का मलाइका उन्हनि अल्लाह जी तारीफ कई युसब्बिहूना बिहम्दि रब्बिहिम। अल्लाह ताला जी दात व बरकत फरिश्ता में पैदा फरमाया उन्होंने भी अल्लाह जो हमद पढ़ो अल्लाह जी तारीफ गई अल्लाह जो शान बयान करो अर्शे मौला के कुल्लो जो बिठाए न मलाइका सगोरा अल्लाह जी ने अजीम अर्श के कुल्लो बनियो बिठाए ने अल्लाह जो हमद भी कंधा अल्लाह जी तस्बीह भी कंधा अजीजतों के सजदे में पियल के रुकू में प्यारे न ये क़याम में प्यारे न सब लिल्लाह मा फिस समावाति वल अर्द। आसमान ज़मीन जे विच में जेके शयूं आहिनि ये मुंहिंजे अल्लाह जो हमद करण थियूं। आसमान ज़मीन जे विच में पर इन आसमान जी तखलीक खां अॻ में ज़मीन जी तखलीक खां अॻ में जन्नत जी तखलीक खां अॻ में जहन्नम जी तखलीक खां अॻ में सिजो कमर जी तखलीक खां अॻ में मशरिक़ व मग़रिब जी तखलीक खां अॻ में कायनात जी दरी दरी जी तखलीक खां अॻ में जेकॾहिं हमद हुयो तारीफ़ हुई नात हुई त मुंहिंजे दिलबर नबीअ जी हुई। अबा अल्लाह अज़लिया अल्लाह अबदिया अल्लाह हय्या अल्लाह कय्यूमा। कायनात कान हुई भी कान हुई रब्बुल आलमीन पंहिंजे दिलबर नबीअ जी तारीफ़ उन आलम अज़ल खां शुरू करे छॾी। अञा कुझु कोन कुरान अल्लाह जी वस्फा कुरान अल्लाह जी सिफता मखलूक ना है मखलूक ना है अल्लाह जी सिफता मौसूफ हूंदो त सिफत बि हूंदी मौसूफ न हूंदो त सिफत बि न हूंदी। अबा सिज रोशनी के बीठो रोशनी करण सिज जी वस्फा इन सिज जी सिफात मां हिकड़ी चीज ई आहे जो अहिड़ी हुन में रोशनी हूंदी आहे पंजन खे बि रोशन बनाए परावन खां बि रोशन बनाए या उन जी वस्फा पर जेकॾहिं सिजी न हुजे हा त रोशनी किथां अचे ॻाल्हि खे सम्झो था सिजी न हुजे रोशनी न हुजे अजीजो दोस्तो कुरान अल्लाह जी सिफत अल्लाह अज़लिया अल्लाह अबदिया अल्लाह हय्या अल्लाह कय्यूमा त अल्लाह जूं सिफ़तूं बि अबदियो अज़ली आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई ॻाल्हि समझ में आई अल्लाह जूं सिफ़तूं बि अज़ली अल्लाह जूं वस्फ़ूं बि अज़ली। रब तो फरमाए कायनात न मूं पैदा कान कई न इंसान हुया न जिन हुया न फरिश्ता हुया न कारन जमादात हुई न जमादात हुई न परिंदा न हशरात हुई इन्हनि सभिनी खां अॻ में मां पंहिंजे दिलबर नबीअ जी तारीफ़ बि बयान कई। कंकी ताकत महबूब जी तारीफ का रोकी दुनिया रोकण जी कोशिश में है दुनिया फतवा जारी करने की कोशिश में है दुनिया पंफलेट छपाने की कोशिश में है तारीफ घट थे नीला तो न थे सिंधी खैरातूं चौथा करने लंगर न्याज चौथा तकसीम करने घर की चौथा सिकारी हो झलन ते जोर पर मुझे महबूब जो मिला तो अञा मथ में मथ। अब आए क्या बोले असा
महबूब जो मीलाद मल्हाए पंहिंजा कम ठाहींदा आहियूं असांजा कम ठहंदा आहिनि असांजा घर आबाद थींदा आहिनि असांजूं ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि असांजा फसल आबाद थींदा आहिनि असांजे बचनि में आबादी पैदा थींदी आहे ऐं हुननि भाऊ वारनि जो वरी घर रहंदो आहे उन्हनि जो घर रहंदो आहे अल्लाह जी तक़दीर आहे अल्लाह से जायूं ॿठायूं ई दुनिया जॾहिं पढ़ा थींदी हिकिड़ी जन्नत ॿठाई ऐं ॿी जाइ जहन्नम अल्लाह से फरमाता व उज़लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन रब तो फरमाए मुंहिंजा महबूब ऐलान कर दुनिया वारनि खे ॿुधा त मां पंहिंजे आशिक़नि जे लाइ मुत्तक़ी वारनि जे लाइ जन्नत वेझे करे छॾी आहे जन्नत उन खां परे न आहे जहन्नम नबी जे मुखालिफन से नबी जे दरवाजे जो मुखालिफा नमाज़ूं पढ़े रोजा रखे हज ज़कात अदा करे दाढ़ी वडी रखे अमामो मथे ते रखे पर खुदा जो कसम ज़रीब कबूल न थींदी कबूलियत तॾहिं थींदी जंहिं मुंहिंजे महबूब जे दरवाजे खे पकड़ींदो पोइ असां दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहियूं दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहियूं त मेरी बात बन गई है तेरी बात करते करते सुना असांजा कम ठहंदा आहिनि तुंहिंजे ज़िक्र करण सां ॿियनि खे एॾो मिलनि ॿियनि जी हेल थिए पर सुनीअ खे एॾ ॾियण वारो मदीने वारो शहंशाह अरे मेरी बात बन गई है तेरी बात करते करते तेरे शहर बज जाऊं तेरी नात पढ़ते पढ़ते उन्हें दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ आलम अज़ल का शुरू हुआ उन्हें के भी रोके न तो सके साबित किया गाल करिया अल्लाह जी तारीफ करने वाला खुटी वींदा बस जीना कुल्लु मन अलैहा फानिउ यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम दुनिया फना थी वींदी आसमान जरा जरा थी वींदा तारा छड़ी हेठ गिरी पवंदा पहाड़ रेज़ा रेज़ा थी वींदा समंदरनि जो पाणी सुकी वींदो काइनात जी मखलूक जे मथां फौत वारे थींदो खुदा जी तारीफ़ करण वारो केरु कोन हूंदो पर मुंहिंजे दिलबर नबीअ जी तारीफ़ करण वारो अल्लाह जी ज़ात अयो कयो तने त मौलाना शिराज़ी अल्लाह अकबर कबीरा अरे अल्लाह वारनि खां पुछो तो के दर्स समझाए दीन उन्हनि खे समझो फरमाए तो तोरा इज़्ज़ो लौला को थमकी बसा सनाए तुता ओ यासी बसा फरमाए तो दुनिया वाला हेड़िया मां तोखे समझाया हेड़िया मां तोखे समझाया सारी दुनिया तारीफ कई पर मुझे महबूब जे कमाल शान मुताबिक तारीफ न कई जेकर मुझे दिलबर नबी जी तारीफ कई त अल्लाह कई तो लौला तुम की बसा सनाए तुता ओ यासी बसा ऐ मुंहिंजा नबी रब जेका तारीफ़ तुंहिंजी यासीन में कई रब जेका तुंहिंजी तारीफ़ ता में कई रब जेका तुंहिंजी तारीफ़ मुज़म्मिल में कई मुदस्सिर में कई बस कंहिंखे ताक़त न आहे इन खां वधीक करे सघे छो अल्लाह पंहिंजे महबूब खे सुञाणे
हुजूर फरमाइंदा ऐ जाबिर तुझे नबी जो नूर मशहूर हदीसा अल्लाह पंहिंजे नूर खां बनायो रब के बरा बेके के बरा अल्लाह ही जाने त महबूब चाहे इन्हीं जे लाइ खुदा जो कसम साजी सिराजी फरमाइंदा सोना छा जवा न दानम कुदामी सुखुन गोयमते देवाला तरीदा तिमन गोयमते सोना मनो शायर आया सिराज जमानो मुके शायर जो सरताज सरीदा है आलमी रब्बानी आया शेख शहाबुद्दीन सोरवर्दी जो खलीफो भी आया पर जने तुझे तारीफ जिला जन्म खणंदो आया लिखी बस कंदो आया वरी पंहिंजी लिखत जे मथां नज़र कंदो आया त सादी महबूब जो शान अञा मथे आ नदानम गोदामी सुखन गोयमते दिवाला तरीदा जिगमन गोयमते मुंहिंजा महबूब जो कुछ चवां तो अवां जो शान अञा बुलंदा हजरत ख्वाजा मोहम्मद मजहर जाने जाना नक्शबंदी सिलसिले जो पीराने के बारा ख्वाजा मजहर जाने जाना वो इतना फरमाई मोहम्मद हामिद हमदे खुदा बस खुदा ओ मदकाने मुस्तफा बस तो अल्लाह जो जेको न हमद कयो आ अल्लाह जो हमद दाह कंहिंखे कोन आहे जेको हमद नबियनि जे सरदार कयो आ बस हालांकि सारी कायनात अल्लाह जो हमद पढ़े थी वण टिण परिंदा धंधा पत्थर पहाड़ तरफ तारा सितारा कटियूं चंड ये सब अल्लाह जी तस्बीह पढ़ने अल्लाह जो हमद पढ़ने पर बुजुर्ग तो फरमाए था बुधी चलो मोहम्मद हामिद हमदे खुदा बस मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाते गिरामी जेको अल्लाह जो हमद बयान कयो अल्लाह जी तारीफ बयान कई अल्लाह जो शान बयान कयो बस का केड़ी ताकत काने जो बयान कयो अते शेर बुध तो खुदा ओ मदखाने मुस्तफा बस उन्हें महबूब की तारीफ कायनात बराबर कई आसमान जमीन वारन कई पर उन्होंने घट कई मोहम्मद की तारीफ जेका रब कई आ बस एड़ी का गेदा इंदी कानगा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह अदायो सुनी जो अकीदो यो थई खुदा है जाकिर मेरे नबी का ये जिक्र खत्म होगा साईं सवेल मुझे दोस्त बुधायो त असा इहो सोचो त कोरोना है नथिया मीलाद में कमी ईंदी पर खुदा जो कसम आ जेके हलन था मदर था उलमा खां पुछो त बीर चावड़ ते मारन मीलाद कयो गाज बंगुले खां मथे मस्त के हर शाह सजे अजीत तो कस्बे का वञा मथे सिम नाले गोठा कानियन जो उते हिकिड़ो अल्लाह वारो रंग हो मुरीद हो मिठे पीर जो कहनो मुरीद हो मिठे पीर जो मुरीद हो जने आलम दुनिया मारे लट करे थो उन्हें जी दिल ये पई हले जी काश हवा ते चुरे
हकीम आया उन्हें जो इन जो रूह परवास थी हुआ इन जी निस्बत यार असां नंढला या बंद न थींदी ओ जबल के चोटी ते वनो केडो पानी आयो मुल्क एडा मोड़े पर वजण जो खुदा जो कसम खुदा जी खल्क जो दिसी वाहिद मुझे नचे त मुझो महबूब हिन महीने में आयो अरे जन जो जाकिर अल्लाह होजे उन जो जिक्र त ॾींहं ॾींहं अॻिते थी वियो हाणे बि नेटनि ते मोबाइलनि ते हण हणाए हण हणाए त मीलाद में अवां छा ॾिठो आहे अरे तोखे कहिड़ी ख़बर मीलाद अॼु खां शुरू न आहे कल्ह खां शुरू न आहे आलम अज़ल खां शुरू आहे मीलाद चइबो जॻहि अधे नदीम अलीअ जो मीलाद मल्हायो कुरान पढ़ियो मदद खानी मुस्तफा की थी नाच खानी थी आखिर में नंगर न्याज थी तो हराम करी गया फतवा जो लगाई थो बिदअत जी फतवा तो लगाई नाजायज हुजण जी फतवा तो लगाई छा कुरान पढ़ण बिदअत छा मदद खाने मुस्तफा करन बिदअत अरे 40 साहबा मुझे महबूब जे दौर में हुया जेके मुझे सोने नबी जी मदद पढ़ंदा 40 साहबा शायर भी हुया अल्लाह जो रसूल उनके तरीक़ो हो अरे सहाबियो अचो अॼु मां मुस्तफा जी तारीफ़ कयो त अल्लाह राज़ी थी 40 साहबा मुझे हबीब जा हुया जेके मदद खान हुआ असां मदद खानी कई मदद खानी जायज आहे या न जायज आहे बत खान जायज आहे या न जायज कोन्हे बाकी मां कया तो पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि न जो ई साईं लॻा हिन पासे जी ॻाल्हि मीलाद फतवा नाजायज हुजण ते हलाइनि चवनि बिदअत शिरक पर जॾहिं सरेआम नंगर लॻी वञे त हमरा लिकी लिकी जोड़नि मां पाटोड़ा भरे खयो हलिया वञो उहे खाई बि ठहियो कॾहिं चवनि त जेको मीलाद बिदअत खुदा समझाए खुदा है जाकिर मेरे नबी का ये जिक्र खत्म होगा अज़ल से मेरे नबी की महफिल अज़ल से मेरे नबी की महफिल सजी हुई है सजी रहेगी मोहम्मद की माना क्या है आयत पढ़िया मोहम्मद रसूल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आए अल्लामा इस्माइल हकी तफसीर रूहुल बयान के अंदर आने तो अरबी में किताब 14 जुल्दल में मुश्तमिल और अल्लामा इस्माइल हकी इन्हें आयत करीमा जे माता लिखे तो मोहम्मद जी माना चाहे फरमाता मोहम्मद जी माना है कसीरुल हमद छा मतलब जंहिंजी घणी तारीफ़ कई वञे जंहिंजी घणी तारीफ़ कई वञे आसमान वारा भी तारीफ़ कने ज़मीन वारा भी तारीफ़ कने मशरिक़ और मग़रिब वारा तारीफ़ कने नवादा तो नवादा तारीफ़ करे फ़इन अहल समा वल अर्द अल्लामा इस्माइल हकी लिखे तो भयो आसमान वारा भी मुझे महबूब जी तारीफ़ कने त ज़मीन वारा भी तारीफ़ कने आज मीलाद तो मल्हायो अल सिद्दीक़ अकबर जे दरवाजे ते वो सिद्दीक़ अकबर तो अल्लाह जो नबी तो फरमाए जेकर मां दुनिया ते कंहिंखे पाण जो खलील बनाया त अबू बकर खां सवाइ ॿिए खे न बनाईंदुम अबू बकर मुंहिंजो खलील मुंहिंजो दोस्त अबू बकर सिद्दीक़ साईं फरमाता मल्ला हब्बा अबा बकर फकत अकामद्दीन या अबू बकर सा मोहब्बत रखी उन्हें पंहिंजो दीन मजबूत करे वठो ओ सिद्दीक़ अकबर तो फरमाए मन अनफक़ दिरहमन